माता मथे हाई फाई चई थोड़ी मार मुझो सत्संग अंदर में इन करे मां विच में ॻाल्हायो। माता जो शब्द चई उन खां पोइ हैंड डाउन जो माता शब्द चयो इन खां पोइ सम्झ एक प्रकार जो पहिरियों जी खीर हूंदो आहे, खीर की फिटाए तो दही दही जो मंथन कर तो मक्खण वरी मक्खण के पिघलाइस तो सचो गिह। इन खां पोइ गिह खां पोइ वरी कुछ भी न ठहंदो। आखिरी आहे गिह। हाणे जेको हिन महिल सत्संग थींदो हेठियां खां पहिरियों जी खीर आहे त हेॾो साधना आहे, वरी ॾही आहे त हेॾो सिद्ध आहे, वरी मक्खण आहे त हेॾो बुद्ध आहे, वरी गिह आहे त हेॾो सत्व बुद्ध आहे। थोरो सम्झिजो चङी तरह सां। उथ वेह न कयो, जल्दी वेही रहो माताऊं, उथ वेह कोई भी न करे, बिल्कुल शांति। पहिरियों साधना, साधना जतन प्रयास क्रिया। साधना में जतन कबो, प्रयास कबो, क्रिया कबी, पो करे करे पो मानू ऐं वधे भी मता उते ही साधना में पियो हुजे। घणा मानू लोटो खणी करे बस पानी चाण वेंदा आहिनि, कोई पाठ कंदो आहे सुखमनी तो जिंदगी भर पाठी तो करे। अरे उते बस पंजे दर्जे में पियो आहे तो पंजो ही तो पढ़े, वरी या तो निकिरी वेंदे, पंजे खां बि कढी छॾींदे मास्तर। उतां थोरो माण्हू चढ़े अॻिते, काथां बि पहिरियों चालू करे। पहिरियों चालू तो माण्हू ईअं ई कंदो, कंहिं मंदर ते वेंदो, कंहिं मूर्ति खे पूॼींदो, या कंहिं वण खे पूॼे, या कंहिं काथे टेकरीअ ते वञे, या काॾे में चालू तो बथा हितां ई थींदो। पर चालू करे पोइ वरी माण्हू धीरे धीरे पंहिंजे जीवन खे ॾिसे। इते माण्हू भटके, विच में अहिड़ी स्थिति ईंदी आहे नास्तिक थी। मां ॾिसां थो जेको थोरो नास्तिक जीवन में न थियो आहे, सभु आस्तिक थी था वञनि पिया। तूं परमात्मा जी खोज कंदो ई न। कंहिंखां पुछ भॻवान ख़बर थी? हा ख़बर आहे, वेठो आहे कोई रामचंद्र भगवान कृष्ण भगवान, वो भगवान आहे। तोखे ख़बर आहे रामचंद्र भगवान कृष्ण भगवान वो थी वियो, तूं ॿुधो थी वियो। परमात्मा जी खोज जॾहिं भटकंदो नास्तिक थींदो। मञ न, पहिरियों तूं लॻ, पहिरियों साधना। साधना करे 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 माण्हू पोइ सिद्ध थींदो आहे। सिद्ध में कबो न आहे, पोइ थींदो आहे, यानी सिद्ध थियो। इहा ॿी मंज़िल आहे। सिद्ध कंदो अञा इनखे अॻिते जनम वठिणो पवंदो, छो जो अञा थोरो ॼातो अथई। तंहिंखां पोइ आहे वरी बुद्ध। बोध पैदा थियो, बोध, बुद्धि न, बोध, वरी बुद्ध। वरी बुद्ध में माण्हू एॾो थी वेंदो आहे, पाण त तरियो, एॾो बोध थी वेंदुसि जो ॿिए खे बि तारींदो। यानी बोध अहिड़ो थियो उनखे जो पाण ॼातई त ॿिए खे बि ॼाणाए सघंदो। उनखे चइबो आहे बोध, बुद्धि न, बोध।
जेके बुद्ध करे चइजे। वरी तंहिंखां पोइ आख़िरी गिह जेके चइजे सची, जेको माता गीत चयो, सत्व बुद्ध, उहो आख़िरी आहे। उहो त वरी पोइ अहिड़ो थी वेंदो आहे, उहो जीअं बि अगरि करे 4000 साले खां पोइ अची करे वो वरी या पंहिंजी ॻाल्हि वरी चालू करे दुनिया में 1000 साल चाहे कंहिं बि युग में या केॾी महिल बि सतो ॿुध वारो जीअं चाहे तीअं करे सघे थो। इहो आख़िरी गिह हुयो जेको माता इहो गीत चयो, मां आहियां, मां हुयुसि, मां आहियां, मां सदा ई रहंदुसि। हाणे इहा मंज़िल आख़िरी आहे। चालू किथां थींदो? हाणे हेठियां खां वठी अचो जेको हे गीत न फ़क़ीर न दरवेश, आहियां बाननि जो बानो, इहा आहे बिल्कुलु हेठियां में हेठियां। इहा असां में आहे कान, माण्हू ईअं चवंदा आहिनि, बाक़ी हूंदा न आहिनि। जेके ईअं चवंदा आहिनि मां तव्हांजो दास चईसि, हा यार मूंखे त हाणे ख़बर पई आहे तूं मुंहिंजो दास आहे, बसि हाणे तोखे ॼाए थो पेर ऐं किर मोचड़ा अहिड़ा हणंदी जो वरी यादि कंदे। उहो ईअं ई चवंदो आहे, मां तोखे चवां दास त तूं चवंदा न तूं दास, न न तूं त पोइ ख़ुशि थींदो आहे। इहो चवण वारो न, दास दास त यानी जेको पाण थिए, हिकु गुलाम थींदो आहे। जेको गुलाम माण्हू कंदा आहिनि, हाणे तक गुलामी कान्हे का। पहिरें ज़माने में एॾी गुलामी हुई, छो जो पहिरियों आए दिन युद्ध थींदी, आए दिन चवंदा आहिनि 3000 सालनि में 5000 भेरा युद्ध थिया। अतीत में 3000 सालनि में 5000 भेरा युद्ध। मिड़ई 6 महीने 5 महीने युद्ध थींदी, विढ़ंदा केरु हुया? मर्द। ज़ाइफ़ूं त विढ़ंदियूं न हुयूं। पोइ इहे मरनि, हो मरे या हो मरे युद्ध में। वरी उन युद्ध खे चवंदा धर्म युद्ध। बेवकूफ़ी पहिरें ज़माने जी, काई बि युद्ध धर्म युद्ध न थींदी आहे। मुंहिंजे पंहिंजे हिसाब सां चाहे कहिड़ी बि युद्ध हुजे, चाहे महाभारत बि हुयो, इनखे बि माण्हू धर्म युद्ध चवंदा आहिनि। मां जो पंहिंजो ज्ञान, सबको पंहिंजो 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 अनुभव आहे। मां जिथे हिंसा थिए, जिथे माण्हू मरे, उहा युद्ध धर्म जी त थी न। हाणे बि माण्हू घणा धर्म जे नाले ते घणा माण्हू युद्ध कंदा आहिनि। हिंदू धर्म ते आन पई आहे, इस्लाम धर्म, इहो धर्म आहे? हिंदू धर्म, इस्लाम धर्म असली धर्म आहे माण्हू आहे। केर बि हुजे, जापानी हुजे, पाकिस्तानी हुजे, हिंदुस्तानी हुजे, चीनी हुजे, मद्रासी हुजे, चाहे उड़िया हुजे, चाहे छत्तीसगढ़िया हुजे, चाहे मध्य प्रदेश हुजे, कोई भी माण्हू आहे। कोई भी इहो न आहे त हे अलॻि आहे। माण्हूअ में परमात्मा आहे। अगरि वो मरे त इहा धर्म युद्ध आहे, इहो धर्म न आहे। इहो धर्म, इहे उहे समाज जा माण्हू इहे युद्धूं कराईंदा आहिनि, जेके चवंदा आहिनि असां समाज सां प्यारु कंदा आहियूं, असां देश सां प्यारु कंदा आहियूं। ऐं देश कोई आहे, समाज कोई आहे? माण्हू
माण्हू आहे त समाज आहे। के वरी चवंदा आहिनि मां भारत माता सां प्यार कंदो आहियां, पंहिंजी माउ खे रांबूटा पाईंदो आहे, विढ़ंदो आहे पंहिंजी माउ सां, कंहिंसां प्रेम कंदो आहे? भारत मां, भारत माता। अरे भारत माता काई आहे? देश खे चऊं था भारत माता, असली मां त घर में वेठी। समाज हे माण्हुनि सां समाज आहे, माण्हुनि सां विढ़ूं ऐं समाज सां प्रेम कयूं। कहिड़ो समाज आहे? अहिड़ा ई माण्हू पोइ चवंदा आहिनि धर्म ते आन पई आहे। न कोई धर्म न, धर्म जी युद्ध बि न थींदी आहे। अॻे युद्ध थींदी हुई, माण्हू मरंदा हुया, स्त्रियुनि जो पुट बि वियो, मुड़ुस बि वियो, काॾे वञे? पेट त खपे। पोइ इहा स्त्री अचे बाज़ार में बीहंदी, चवंदी मां ग़ुलाम आहियां, मूंखे ख़रीद कयो। पोइ ख़रीद थींदी हुई, पैसे वारा वठी करे उनखे ग़ुलाम ठाहींदा हुया, उन सां रांदि कंदा हुया। इनखे ई वधू चवंदा। ऐं हाणे वधू ज़ाल खे था चवनि। अॻे ज़माने जी वधू तव्हां डिक्शनरीअ में कढी ॾिसिजो, जेकी बाज़ार मां ख़रीद कयल स्त्री उहा वधू हूंदी, उन मां ॿार थिए उनखे कोई बि प्रॉपर्टी जो कोई हिसो न ॾींदा। इहे ज़माने अॻिले ज़माने जूं बेकार में बेकार ॻाल्हियूं थियूं हुयूं। उनखे वधू चवंदा, उहा ख़रीद थियल। ऐं हाणे वधू ज़ाल खे था चवनि। न न, वधू जो अर्थ आहे ख़रीद थियल, वधू न चइजे। मां न वर चवां न वधू, वर बि वरी स्वामी, वधू यानी कि ख़रीद थियल। न, अहिड़ा कम ई न। जे तव्हां चवंदा आहियो कन्यादान, मां शर्म अचणु खपेव। कन्यादान था चओ पिया, ख़ुशि था थिए पिया, कन्यादान करे। अरे दान कबो आहे, धीउ जो, धीउ जी शादी कराईसीं, दान थींदो आहे हिन हे पैसा। पोइ पैसनि जो माण्हू मालिक थींदो आहे। हाणे हिन जो मालिक फाड़ियांसि, चीरियांसि, कटियांसि, शराब पियां, काॾे बि वञा, हे चुप, मां मालिक आहियां, दान थियल। असांजी धीउ जो दान, शादी कराईसीं त उहे ग़ुलाम थींदियूं। पोइ उनखे ग़ुलाम करे जीअं चाहींदा तीअं कंदा हुया। उहो ग़ुलाम न, ग़ुलाम माण्हू पाण थिए। मां कंहिंजो ग़ुलाम, पोइ हाणे ॿियो केरु आहे? ईअं भॻवान जो ग़ुलाम त थी न सघंदासीं, भॻवान असां ॾिठो ई कान्हे। कंहिं शास्त्र जो ग़ुलाम थी न सघंदासीं, शास्त्र ॾिठो कान्हे। कोई ॾिठो आहे मुंहिंजे पंहिंजे हिसाब सां, कोई सतगुरु न चवंदो त तूं मुंहिंजो ग़ुलाम आहे। जेको सतगुरु ईअं चए त हे मुंहिंजो ग़ुलाम आहे, त उहो सतगुरु न आहे। सतगुरुअ जी दृष्टि पंहिंजे सेवक में बिल्कुलु अहिड़ी हूंदी आहे आदराऊं, जेको माया रती बि तूं घटि न आहे, तूं बि उहो ई आहे। बसि तूं सिर्फ़ु उनखे विसारियो थी। उहो सतगुरु ॼाणी करे सेवक खे ॼाणाईंदो आहे। बाक़ी ईअं न सतगुरु कंहिंखे ग़ुलाम कंदो आहे। हा, ग़ुलाम थींदो आहे। कोई हिकिड़ो थियो हुयो, पंहिंजे गुरुअ जो ग़ुलाम पाण थियो। पोइ गुरुअ वञनि पिया, गुरु न पियो चाहे त ग़ुलाम, हू चए पियो मां हुनजो ग़ुलाम आहियां। गुरु पुछंदोसि छा खाईंदा? मां खाईंदा, मां खाईंदा, जेको खाराईंदा, जेको खाईंदा। अरे उहो गुरु चवंदो भेणा तूं जेको चओ मां तो चए न, मां खाईंदुमि। कीअं रहंदे? मां रहंदुमि जीअं तव्हां रहंदव तीअं। हो पूछे, हो न पूछेसि, गुरु न पूछेसि त तूं हीअं रह। अरे जीअं चओ मां तोखे हीअं रहां,
जेको चई मां खाराई मां खाई जेको खाराई पाण गुलाम थियो। अरे छा नालो करे चवे मुंहिंजो नालो जीअं तव्हां चओ उहो मुंहिंजो नालो आहे। ईअं पाण गुलाम थियो। जीअं राई जीअं खाराई जीअं चवे तूं चओ मां न आहियां इहो गुलाम पाण तूं चए मां न आहियां कुझु बि। इनखे ई चइजे जो तुध भावे साई भली का तू सदा सलामत निरंकार। मां कठपुतली आहियां मुंहिंजी डोर तुंहिंजे हथ में आहे। अहिड़ो गुलाम वो गुरु गुलामीअ विया हिकिड़े बगीचे में घुमंदे थकियल हुया बुख लगी आहिनि। साम्हूं सॼे बगीचे में हिकिड़ो ई फल सुठो हाणे फल बि अलाए छा जो हीअं ॾिठई सेवक गुरुअ खे चयो सेवक हुयो नंढड़ो उनजो कद वॾो गुरुअ चई साईं फल बुख बि लगी आहे हिकु ई। गुरुअ पटे छुरी कढी गुरुअ 4 फाकियूं कयूं सेवक खे ॾिनई। सेवक खाधी ठरे खाए खाए चई साईं ॿी बि हाणे खोड़ देरि खां ॿिन्ही खे खाधल कान हुयो ॿी खाई वरी चईसि अरे गुरु अहिड़ो थियो भेण ही कॾहिं कंदो ई न आहे ॿ त खाई वरी देरि खां मां बि बुखियो आहियां भरता हिते तो 3 बि अलाए छा थियो अथसि बुख अथसि वधीक ॾिनई वठ 3 बि खाधई ॾिसेसि पियो लॻे चौथीअ था चई इहा बि अरे नामुराद हीअं कॾहिं कंदो त न आहे 3 खाई विया वरी इहे अञा गुरु विझई पियो झपट हणी करे खड़े पियो त गुरुअ थोरी चखे वरिती जहर हेड़ो जहर त वञी पियो खाई ॾाढो मिठो हुयो ऐं चए बि नथो जहर पियो खाए चएसि थो हेॾा मिठा माल तो खाराई केॾी महिल तुंहिंजे हथ जो कोई कौड़ो हुजे मां शिकायत कयां मां चवां कौड़ो आहे वो चाहे पियो मुंहिंजो गुरु न खाए जहर पाण खाए ईअं जेको गुलाम थियो पाण कयो न वियो अहिड़ो गुलाम हे हाणे गीत जॾहिं असां बि अंदर करे असां में अकड़ आहे असां में अहंकार आहे मां अहंकार जूं पॉइंटियूं ॿुधाईंदोमांइ त सभिनी खे लॻंदो असां ॿाहिरों मथा टेकियूं था असां में अकड़ आहे अहंकार आहे जेसि ताईं तुंहिंजे अंदर में ईअं अकड़ ऐं अहंकार आहे तूं परमात्मा खे न लुटे सघंदे हे ॿाहिरों हे जेके बि दरवेश संत मां जेके पहिरियां जा ॿुधाया जेके मंज़िल ते पहुता हुया इहो माता जेको गीत चयो मंज़िल ते जेके पहुता हुया ये अंदर करे किशमिश इन्हनि में अहम न हुयो ॿाहिरों कीअं बि हलनि अंदरों वो चवंदा असां न आहियूं कुझु बि न आहियूं ये कबीर त बिल्कुलु चए पियो मां आहियां ई जॾहिं इहो पूरो मिटियो तॾहिं त चई
जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं ना। अहंकार ही उनखां परे थो करे। जेस ताईं तोखे अहंकार थी, तू केॾा भी अहंकार सां नाम जप चाहे केड़ा भी कर्म कर। तो ये मंझंदि जो हिकिड़े ॼणे प्रश्न कयो, भाई मां दान कयां, अहंकार थींदी थींदी ये भी सोन जूं ज़ंजीरियूं, पाप लोह जूं ज़ंजीरियूं, जकड़ियल ॿिन्ही में हूंदे। निरअहंकारिता बिल्कुल मां न आहियां, करण कराइण वारो ॿियो आहे। जे रहीम ऐं तुलसीदास जो हिकिड़ो दोहो ईंदो आहे, रहीम हिकु मुस्लमान पर हिंदू सलूक रहीम जा असली अहिड़ा फर्स्ट क्लास घणा ई मुस्लमान, दरिया चाहे कबीर पलियो तो मुस्लमाननि में, पर घणा ई मुस्लमाननि में पलिया जा मुस्लमान हुया हिंदू शास्त्र लिखिया। दरिया चई बस के उन जा खोड़ अथव हिंदू श्लोक। तीअं रहीम दान कंदो हुयो। तुलसीदास हिकु भेरो ॾिठो हुयसि, ये दान तो करे, ऐसा करे तो ॾे त तो, पर अखियूं बंद कंधु हेठि, ये कीअं तूं दान करे? माण्हुनि खे ॾिसंदा त हीअं वठ। गुलाम कोन चाहींदा आहिनि दान ॾेई करे, ऐं गुलाम उहो त ॾे पियो ॼण उहो एॾो चए पियो बसि हिन कयो मुंहिंजो स्वीकार। ये सलोक तव्हां ॿुधा हूंदा केॾी महिल ईंदा तो कबीर जे दोहनि में, माटी कहे कुमार से तू क्या रोंधे मोए, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तोए। चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोई। चलती है तो चलन दे तू काहे को रोए, लगा रहे जो कील से तिसका बाल न बाका होए। इते तुलसीदास दो दुआ, ऐसी देनी दे के, ऐसी देनी दे के कत सीखे हुसैन, ऐसी देनी दे के कत सीखे हुसैन। ज्यों ज्यों कर ऊपर करो तास्यों नीचे नैन, ज्यों ज्यों कर ऊपर करो तास्यों नीचे नैन। पुछ रहा है इसको हाणे छा चए, मां तो ॾियां हुनखे रोअण पियो अचे। संत तुलसीदास मां पुछे तू, ऐसी देनी दे के कत सीखे हुसैन, ज्यों ज्यों कर ऊपर करो तव्हां दान चइजे। रहीम लिखेसि तो ऐं संत चवरायो आहे, जवाबु ॾेसि तो, न त उहो बि न ॾियां, पर संत खे छा चवरायो, चएसि तो देनहार कोई और है, भेजत जो दिन रहे। देनहार कोई और है, भेजत जो दिन रहे। लोग मरम हम पर करें तास्यों नीचे
न लोग भरम हम पर करें, तास्यो नीचे न चेस्तो तां संत पुछ रहा है मां केर थी जो आहियां, ईअं कॾहिं दान असां खां थियो आहे? ॾिसजो पंहिंजे जीवन में या त कुझु बि ॾींदव नालो मथे हुजे या पथर ते लिखिजे, या कंहिंजो नालो ॾींदव या पंहिंजी सरनेम ॾींदव, तव्हांखे तॾहिं ई रस मिलंदो, बाक़ी ईअं न। इहो दान दान न आहे। मुंहिंजो आहे छा, मां काॾां आंदो आहियां, ऐं हुनखे ख़बर आहे मां आयो हुउमि, अञा कुझु आस खणी ईंदो आहे। ॿार ईंदो आहे त मुठी बंदि हूंदी अथसि, ॿार तव्हांखे पैदा थींदा आहिनि, मुठी कीअं हूंदी अथसि, मुठी बांध के आया जग में। लेकिन उहो बि जेको थोरो घणो भरम खणी ईंदो आहे, जंहिं महिल वेंदो आहे, मोल जूं कॾहिं मुठियूं तव्हां ईअं न टियूंदव, खुली वेंदी, सभु पियो हूंदो। मां खणी छा आयो, आयो काॾां आहे, कंहिंजो आहे, मां वेठो चवां तुम्हें वस्तु तुम्हें समर्पण, तुंहिंजी वस्तु तोखे, अहिड़ो दान, तुधेव वस्तु तुधेव समर्पण, तुंहिंजी ॾिनल शइ तोखे समर्पण। ईअं अगरि अथी पोइ थी दान। तुलसीदास खे जेॾी महिल ईअं ख़बर पई, तुलसीदास ॾाढो ख़ुशि थियो। अरे वाह, अहिड़ो छोकिरो जेको चए तो देनहार कोई और, भेजत जो दिन रहे, लोग भरम हम पर करें, तांसु नीचे लाइन। वरी तुलसीदास लिखेस तो चिट्ठी, तुलसी इस संसार में सबसे मिलियो धार, ना जाने किस भेष में नारायण मिल जा, ना जाने किस भेष में नारायण मिल जा। बड़ी खा ऐसी देनी दे कत सीखे हो से, जियो जियो कर ऊपर करो, तांस्यो नीचे न देनहार कोई और, भेजत जो दिन रहे, लोग भरम हम पर करें, तांस्यो नीचे न। तुलसी से संसार में सबसे मिलियो धाम, ना जाने किस भेष में नारायण मिल जा। अगर तू कुछ न बणज, ऐं संत महापुरुष इहे बणिया न, जिते थोरो ई कुझु अची थो वञे, अकड़ अची थी वञे असांखे, मां कुझु आहियां, या कोई पद जो अहंकार, कंहिंखे वरी अनुयायिन जो अहंकार। लखे अनुयायी न असांजा, अनुयायी यानी शिष्य हेॾा आहिनि असांजा। ॻाल्हाइण में असांजी खोड़ सिखी सेविकी आहे, हर शहर में असांजी सिखी सेविकी आहे। एॾो अहंकार,
यो कदें भी परमात्मा के लुटे न सके। ये तो चवा आया के न फकीर न दरवेश, मां कोई संत न आया, न मां फकीर आया न मां दरवेश है। अंदर करे ये सोचे माता पंहिंजे गुरनि जे बाननि जो भी बानो आहियां। अंदर में इहा भावना अथसि परमात्मा के ईअं लुटींदो उन जो बोध पंहिंजो पाण खुलंदो। अञा गीत इहो तव्हां चङी तरह सां ॿुधो न आहे, हाणे तव्हां थोरो सत्संग ॿुधो आहे, हाणे तव्हांखे आनंद ईंदो। न फकीर न दरवेश आया बानन जो बानो, न फकीर न दरवेश आया बानन जो बानो। ओ लुटे महब हल्या व्या, लुटे यार हल्या व्या, खुदा जो ही खजानो, खुदा जो ही खजानो, न फकीर न दरवेश। अड़े जो अकड़ वारे क्यों इश्क पंहिंजे प्यारे सां वो अकड़ ही हूंदसि, मां हीअं थो कयां, मां हीअं थो कयां, उहो इश्क करे सघंदो न करे सघंदो। इश्क उनखे हूंदो जेको पंहिंजे प्यारे सां गुलाम थी करे इश्क कंदो, पोइ उहो चवंदो हिकु इश्क रहियो बाक़ी, ॿियो यार रहियो बाक़ी, हिकु इश्क रहियो। अहिड़े अकड़ वारे जो इश्क न थी सघंदो। जिथे शराय, जिथे वासना है, कामना है, संसार जो इच्छा, इनके शराय चवंदा आहिनि। असांजा गुरुदेव भॻवान हिकिड़ो गीत ॻाईंदा सूफ़ी, मोगा मुंडड़ा मथो न मार, इश्क शरा सां शामिल नाहे। मोगा मुंडड़ा मथो न मार, इश्क शरा सां शामिल नाहे। इश्क शरा सां शामिल नाहे, बिर शरा सां शामिल नाहे। मोगा मुंडड़ा मथो न मार, इश्क शरा सां शामिल नाहे। मिण मिण करे तो वेही मणे ते, अलाव गणे तो कणे कणे ते। मिड़ मिड़ करे तो वेही मणे ते, अलाव गणे तो कणे कणे ते। रोज़ो नमाज नाहे दरकार, इश्क शरा सां शामिल नाहे। घूंघट करे तो वेही घरन में, अखियूं विझे तो ॿियनि दरन में। घूंघट करे तो वेही घरन में, अखियूं विझे तो ॿियनि दरन में। वठ वञ तूं बि अल्लाह जी राह, इश्क शरा सां शामिल नाहे। कहिड़ा इश्क कंदा? सचल जहिड़ा सवें पतंगी, दर महबूबन थिया मलंगी। सचल जहिड़ा सवें पतंगी, जेके इश्क में जीअं पोपट जो जेके ये खंबड़ियों थींदियूं आहिनि, इश्क हूंदो अथसि जोत सां। उॾाम में वञी सिर ॾींदियूं इश्क में। सचल जहिड़ा सवें पतंगी, दर महबूबन थिया मलंगी। पतंग यानी वो जोत सां इश्क हूंदो अथसि, जान जी परवाह न कंदो, मरी मिट जांदो। अहिड़ा ई इश्क करे सघंदा आहिनि। सचल जहिड़ा सवें पतंग, दर महबूबन थिया मलंग। काहे क्या तू पारों पार, इश्क शरा सां शामिल। अहिड़ा ई अमर थी विया। ॾिसी दुख कीन के डरिया, कुसण वेले दिना कुड़किया। अहिड़ो इश्क जेकी पाण कुछ भी न। मांजे अॼोके सत्संग जो हिकु ई अर्थ, अकड़ हूंदे
जीतण जी कोशिश कंदे संसार में जीत खपे। जेस ताईं जीतींदे न तो वधंदे न, पैसो कमाई न सघंदे। संसार में जीतींदो वञ, जीतींदो वञ, जीतींदो वञ, जीतींदो वञ। ऐं भगवान जे पासे ॾे हाराईंदो वञ, हाराईंदो वञ, हाराईंदो वञ। इते जीतींदे जेको बुल्ले शाह, जंहिंजो तहां पूरे हिंदुस्तान में 70 में खेल आयो, राज कपूर, हिकिड़ी तुक ई बुल्ले शाह जी, जेकी सच्चाई, बेशक मस्जिद मंदिर तोड़ो, पर वो तो चूने गारे से बने हुए हैं, भगवान ने थोड़ी बनाया। भगवान ने तुमको बनाया, इंसानों को बनाया है, उसके अंदर खुद बैठा है। बेशक मस्जिद मंदिर तोड़ो, ॿुधो हूंदो क्यों? बेशक मस्जिद मंदिर तोड़ो, बुले शाह है कहता, पर प्यार भरा दिल किसी का न तोड़ो, जिस्मी है दिल पर रहता। किसी का प्यार भरा दिल न तोड़ो। ये माण्हू में ही परमात्मा वेठो आहे, उहो बुल्लो। तव्हां ॿुधो हूंदो बुल्ले शाह जो नालो। बुल्ले शाह में भी अकड़ हुई, गुरु अहिड़ी परीक्षा कईंसि, बुल्लो मिट्टी थी वियो, मिट्टी। अकड़ शादीअ से सैयद आहियां, ऐं गुरुअ ॾे वेंदो हुयो गलिन में, जिथों काकूस मेड़ींदा आहिनि भंगियाणी। भाई हेॾो माण्हू ॾिसंदा, चवंदा सैयद थी करे आराई हूंदोसि गुरु। पोइ गुरुअ खे ख़बर हुई हे अचे थो, प्रेम भी अथसि, शेवा भी करे थो, पर अहम अथसि, ॾाढो अहम अथसि। त गुरुअ बि अहिड़ी शेवा वरिती परीक्षा। चएसि तो हास कर, बुल्लो सैयद यानी राजा। गुरुअ बि हास करी। गुरु अॻे ज़माने जा गुरु त डंडे वारा हूंदा, परीक्षा वारा हूंदा। हाणे गुरु कंहिं शिष्य खां परीक्षा तो शिष्य भॼी थो वञे, रुसी थो वञे पियो। पर या त वरी अहिड़ा शिष्य ठीक कर, हिकिड़ो माई ॾेई वियसि छोरो ॾोकड़, खोटो ॾोकड़, खोटो छोरो हण माई ॾेई वियसि गुरुअ खे। चई बाबा हिनखे जहिड़ो तहिड़ो खणी ठाहिजांसि। चई छा ठाहियांसि? गुरु ठाहियांसि, चेलो ठाहियां? चई चेलो छा कंदो आहे, गुरु छा कंदो आहे? चई चेलो त ॿुआरी पाईंदो आहे, पाणी भरींदो आहे, रोटी खणी ईंदो आहे, काठियूं करे ईंदो आहे, हे करे ईंदो आहे, हे करे ईंदो आहे। चई गुरु छा कंदा? चई गुरु वेठो हूंदो आहे, खाईंदो आहे वेठो, माण्हुनि खे ॾस पंध ॾींदो आहे। चई जहिड़ो तहिड़ो गुरु ई कजांसि, चेलो न कजांसि। माई भई तॾहिं महिल चई चङो भला जेको वणे कजांसि, ॾेई थी वञा। ॾेई ॾिनई। राति जो सुम्हिया, गुरु सुम्हियो, सुम्ही करे चेले खे चयईंसि अरे छोकिरा वञ त ॿाहिरि ॾिस मींहुं पए थो छा? चेलो बि अहिड़ो चएसि थो बाबा हे ॿिली लंघाई थी, हथु लॻाईसि, आली आहे त पए थो, जे सुकल आहे त नथो पए। चई भला बत्ती बंदि कर, लाइट थी ॿरे। चई बाबा अखियूं खणी ॿूटियो, गुग थी वेंदो। अरे भला दर बंदि कर। चई ॿ कम मां कयां, हिकिड़ो खणी तूं कर। एती चेला कमी लाइ छॾी। अॻे ज़माने जो हूंदो चेलो, उहो गुर जी मतल वठंदो, जेको तव्हां ॿुधो कन सां बि अखियुनि सां बि ॿुधंदो आहे, उहो गुरुअ जी मत खणी वठंदो आहे। खणी छा वठंदो आहे? थी वेंदो आहे। बुले खे बि हासकारी गुरुअ परीक्षा वरितईं सुबुह जो। बुलो शेवा कंदो, पर लिकी करे काकूस धोहंदो गुरुअ जा, पर असुर जो जीअं कोई ॾिसे न।
एक बेरो बुले जा पूरे घर जा मानू आया और हासकारियों गुरु भी डिठे अज मौको आ भरदा इन के अहम आ मां सैयद आया अज आयो जेडी मतलब बुलो सेवा बेवा करे मानू वेठा घर जा भाती वेठा चेस तो गुरु बुला साईं वो काकूज धोता है बुलो होती थे रुसी नाराजगी अची वस चई दिने गुरु ता खबर भी आए असुर जो हास करियो ता मुझे घर जे भातिन जे सामू ता इए मुझी फजियत करे छड़ी ती फजियत कई न पुछो मैं तो शायद चे मुझे हड़ई ता मिनाए वेठी मुझे करे वेठी ची मिनाए वेठी मैं जी निकुर तो निकुर हाँ मां वञा तो ओडी मल क्रोध में चवंदा आहिनि ख़बर पवंदी न आहे ऐं गुरुअ खे ईअं चई करे मां हली थो वञा हली वियो बुले जी उहा हालत थी वञे घर उहो रुनो चए मां छा कयो हुयो एतिरो भेटा ईअं ऐं मां उतो रुसी हलियो आहियां पर गुरु बि अहिड़ो हुअसि की हाणे पेर न रखजांइ हिते गुरु बि परीक्षा करे पियो केॾा ॾींहं 6 महीना पूरो बुलो रुनो आहे वेठो सोचींदो कीअं गुरुअ खे मनाया कीअं गुरुअ खे मनाया नेठि वञी बुले खे ख़बर हुई गुरुअ जी गुरुअ खे सिर्फ़ु ॿियो न वणंदो आहे शौक़ु जंहिंखे हाबी हूंदी गुरुअ जी हाबी हूंदी खदड़नि में खदड़ा नचंदा गुरु ख़ुशि थींदो आहे पोइ वञी बुलो सैयद खदड़ो वञी थियो आहे इहा कथा त तव्हां ॿुधी हूंदी केॾो रुनो आहे वञी खदड़नि जी डांस सिखियो आहे हिकिड़ी तुक चई छॾियऊं एक दिन बुले दा बाबा आया शाह इनायत इलाया काकुस तू न धुलिया यार बुला रहा न भुलिया यार बुल्ला सुन कल सकल सुजाई मुर्शिद मेरी इज्जत गवाई मैं हूँ सैयद औलिया यार बुला रहा न भुलिया यार शाह इनायत समझ गयो ने बुल्ले मन विच पाप पयो ने राह कनो तू रुलिया यार बुला रहा न भुलिया यार बुल्ला जाके खदड़ा बनोई खदड़न कोनू राग सखोई ढोलक पाई के धुलिया यार बुला रहा न भुलिया यार ढोलक पाए करे खदड़न में नचो एडो नचे एडी मेहनत कई खदड़न ॾिठुसि वाह जो बुला तू तो असा के भी मात करे छॾे पर चए पियो मांखे इश्क मांखे गुरु जे लाइ इश्क मांखे कुछ भी कराए पर मांखे गुरु मिलाए चई हाणे त तुझो नाच ॾिसी करे ॾिसजांइ तुझो गुरु असांखे ई ख़बर आहे वो एडो शौकीन आहे तुझो नाच मुंह ढके करे बुलो जेको नचो आहे इश्क रुलाया ब्रह रुलाया ईअं रोए पियो बुल्ला ऐसा सांग बनाया सतगुरु कोनू राग सुनाया शाह इनायत शुलिया यार बुलारा न बुलिया या शाह इनायत थोड़ो ॾिसी वरितई पहिरियों तो पुछई मूं 4 ईंदा आहियो अॼु 5 आया आहियो ये केरा चई 9 खदड़ो पर खदड़ो जो नचे पियो त छा ना त खुशबू जी हेड़ो खदड़ो मस्त तो नचे पर बिरदाई नज़र ॾिसी वरितईंसि अरे ये तो बुल्लो अरे बुल्लो आहे छा जेमल बुल्लो चई गुरु ए पेर ते करसे चे मां बुल्लो न आहियां मां भुल्लो आहियां भुल्लो आहियां भुल्लो आहियां अचे एड़ो पेरन ते किरसे पो बुले के छाती सां लगाए चेस तू बुला हाणे तू भुलो नहीं तू इन प्रेम जे हिंदोरे में हाणे तू झुलंदे तू एड़ो कम कयो वनी कदड़ो ठयो जे हाणे मां शाजो वो आया सैयद हाणे त मां
माण्हुनि खे चवंदो जेको मूंखे सही चवंदो जेको दोजक में वेंदो, जेको मूंखे आराई चवंदो उहो बिस्त में वेंदो। बिस्त चइबो आहे सुर्ग, दोजक चइबो आहे नरक। बुलो चवंदो मूंखे कॾहिं बि सैयद न चइजो। अहिड़ो बुलो अंदरों मिटियो, अहिड़ो मिटियो, अहिड़ो उनजो अंदरों अहम हली वियुसि जेको हे गीत हुयो। हिकु इश्क रहियो बाक़ी, ॿियो यार रहियो याकी, टियों दाता संदे दरजो, टियों दाता संदे दरजो, मां त गाया थो गानो, मां त गाया थो गानो, न फ़कीर न दरवेश आहियां ॿारनि जो बानो। अचण वञण थियो आहे बंदि। अहिड़े माण्हूअ जे लाइ जॾहिं उनखे अंदरों इहा झलक अलाह जे इश्क जी, अलाह जे अंदर जी झलक मिली वेंदी आहे, जेको पाण कुझु न बणियो उन जे अंदर में। जब मैं था तब हरी नहीं अब हरी है मैं ना, ये फरीदो भी पूरी जिंदगी नमाज पढ़ण वेंदो पंज। यानी फरीदो बीमार थे त खटुनि ते खणाए करे उॾे मस्जिद वठी वेंदा, ॿोॾ पए ॿेड़ियुनि ते चढ़ी करे वञे, बाहि लॻे तॾहिं बि फरीदो अचे। हिकु भेरो फरीदो न आयो, सॼी ख़ल्क़ चयो फरीदो मरी वियो, ज़रूरु मरी वियो, हलो उन जो हली क्रियाक्रम कराए। सॼी ख़ल्क़ आई, फरीदो कंजरी खणी करे पंहिंजे आनंद में घर जे ॿाहिरों उनजो थियो अचण वञण थियो आहे बंदि। मुंहिंजो होत वसे हंधि। अॻे मां सम्झां पियो त मस्जिद में, अरे हाणे त उहो जिथे किथे आहे, जिथे किथे उहो ई उहो आहे। मुंहिंजे अंदर में उहो आनंद अची वियो आहे जॾहिं कुझु बि न बणियो, जॾहिं मिटियो उनखे ई या तुक पूरी कयां। अचण वञण थियो आहे बंदि, मुंहिंजो होत वसे हर हंधि। पसणकारनि पिरनि जे, पसणकारनि पिरनि जे, आहे मन मस्तानो, न फ़कीर न दरवेश आहियां बाननि जो बानो। टियों ज्ञान घट में थो बोले, ॾिस तूं न दर खोले, राज़ को वसियो रूह में, राज़ को वसियो रूह में, मुंहिंजो यार गानो,